अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़ाहिर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, रस कमाल खान ऐं रसाक खान रबन जे मथां हाणे ज़ुल्म कंदा ऐं रबन खे ज़ंजीरनि में ज़ोकड़े छॾींदा ऐं हू रबन जे मथां ॾाढा ज़ुल्म कंदा ऐं रबन खे मारण जी पूरी पूरी प्लानिंग ठाहींदा ऐं कालू रबन जो साथ ॾींदो ऐं रबन खे सम्झाईंदो त तोखे धोखो ॾियण वारो ओठो न आहे। ऐं हाणे सभई ॻोठ वारा रस कमाल खान जे ख़िलाफ़ थी वेंदा, छो जो आमिर ॻोठ वारनि जो आवाज़ु उथारियो आहे। हाणे सभई ॻोठ वारा रस कमाल खान जे ख़िलाफ़ थी वेंदा ऐं ओठो हाणे थो चवंदो त मां छा कयां, कीअं हितां रद थियां। ऐं ओठो हितां निकिरण जी पूरी पूरी कोशिशि कंदो, पर ओठो हाली हितां निकिरी कोन सघंदो ऐं ओठो पंहिंजो पूरी पूरी ज़ोर लॻाईंदो ऐं रस कमाल खान हाणे ॻोठ वारनि खे हिकु हिकु करे ऐं हुननि खे सटको ॾींदो, छो जो रस कमाल खान ॻोठ वारनि जे मथां ज़ुल्म कंदो। कमाल खान इहो ई चाहींदो सभु ॻोठ वारा मूंखां टिजनि ऐं मतिलबु मूंखां ख़ौफ़ कनि, जीअं हू मुंहिंजे ख़िलाफ़ु न बीह सघनि। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।